Assalamu alaikum class, this is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of NEEMS Virtual Academy. अॼु असां नबियनि रसूलनि ऐं असहाबी सगोरनि जा एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां लक़ब पढ़ंदासीं जेके अक्सर पेपरनि में पुछा वेंदा आहिनि। सो हाणे स्टार्ट था कयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत आदम अलैहिस्सलाम, ठीकु आहे। आदम जो लक़ब कहिड़ो आहे? सफ़ीउल्लाह। इन जी माना आहे अलाह जो बानो। अलाह जो बानो या अलाह जो बरगुज़ीदो, ठीकु आहे। उन खां पोइ आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो लक़ब आहे ख़लीफ़तुल्लाह। यानी कि अल्लाह जो ख़लीफ़ो। अच्छा, उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बारे में पुछो वेंदो आहे। नूह अलैहिस्सलाम जो लक़ब ऐं जेको आहे उनजी माना छा आहे? सो हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम जो लक़ब आहे नजीउल्लाह। नजीउल्लाह जी माना आहे अल्लाह जो हमराज़। ठीकु आहे। उन खां पोइ आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, इब्राहिम जे बारे में ख़लीलुल्लाह जेको चयो वेंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो लक़ब आहे ख़लीलुल्लाह। ख़लीलुल्लाह जी माना आहे अल्लाह जो दोस्त। अच्छा, उन खां पोइ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे बि बारे में पेपरनि में पुछो वेंदो आहे। सो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो जेको आहे लक़ब आहे ज़बीउल्लाह। ज़बीउल्लाह। ज़बीउल्लाह जी माना आहे अल्लाह जी राह में क़ुर्बान थींदड़। ज़बीउल्लाह जी माना आहे अल्लाह जी राह में क़ुर्बान थींदड़। अच्छा, उन खां पोइ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम, मूसा जो लक़ब आहे कलीमुल्लाह। मन अल्लाह सां हम कलाम थियण वारो।
हम कलाम जी माना आहे अल्लाह ताला सां ॻाल्हाइण वारो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा जो लक़ब आहे रूहुल्लाह, माना आहे इन जी अल्लाह जो रूह। अच्छा, उन खां पोइ आहे असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो लक़ब आहे रसूलुल्लाह। अल्लाह जो रसूल। अच्छा, उन खां पोइ जेको आहे पहिरियों ख़लीफ़ो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा, इन जो लक़ब छा आहे? लक़ब आहे सदीक़। सदीक़ जी माना आहे सचार। उन खां पोइ आहे हज़रत उमर, इस्लाम जो ॿियों ख़लीफ़ो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा, इन जो लक़ब आहे फ़ारूक। फ़ारूक जी माना आहे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो। अच्छा, उन खां पोइ आहे हज़रत उस्मान। उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हा, जंहिंजो लक़ब आहे गनी। गनी जी माना आहे शाहूकार या मालदार। पेज बतलाए वठां। उन खां पोइ आहे हज़रत अली। हज़रत अली करमल्लाह, वजह साईं जन जो लक़ब आहे असदुल्लाह। असदुल्लाह जी माना आहे अल्लाह जो शेर। अल्लाह जो शेर। अच्छा, उन खां पोइ हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो लक़ब बि एग्ज़ाम में पुछो वेंदो आहे। हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो लक़ब छा आहे? सो इन जो जवाबु आहे सैयदुल शुहदा। सैयदुल शुहदा कंहिंजो लक़ब आहे? हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो, जंहिंजी माना छा आहे? जंहिंजी माना आहे शहीदनि जो सरदार। ठीकु आहे। उन खां पोइ हज़रत ख़ालिद बिन वलीद जो बि लक़ब अक्सर एग्ज़ाम में पुछो वेंदो आहे, पेपरनि में ईंदो आहे। पास्ट पेपर्स मां पढ़ंदो रहंदो आहियां। हज़रत ख़ालिद बिन वलीद जो लक़ब सैफुल्लाह।
सैफुल्लाह यानी कि अल्लाह जी तलवार। हज़रत ख़ालिद बिन वलीद के इहो जेको लक़ब आहे सैफुल्लाह कंहिं ॾिनो, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनो। जंग मूता में जॾहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद बहादुरी सां विड़ियो ऐं जेको आहे इस्लाम मुखालिफ़नि ते जेको आहे 8 तलवारां भॻाईं, विढ़ंदे विढ़ंदे माना तलवारां उन्हनि ते भञी छॾियईं। उनखां पोइ जेको आहे हिकिड़ी आख़िर में नाई तलवार उनखे यमनी तलवार यमन जी शायदि हथु अची वई, पोइ उन सां उहो मुक़ाबिलो कंदो रहियो। ऐं इन ते जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे हिनखे हज़रत ख़ालिद बिन वलीद खे सैफुल्लाह लक़ब ॾिनो। कहिड़ी जंग में ॾिनो? जंग मूता में ॾिनो। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ आहे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हा। इन जो लक़ब छा आहे? मौज़ुन इस्लाम। इस्लाम यानी कि इस्लाम जो भांगो। ठीकु आहे। इहे ई सुवाल हुया जेके अक्सर नबियनि जे बारे में ऐं उनजे लक़बनि जी मीनिंग जे बारे में एग्ज़ाम में अक्सर पेपर में इस्लामियात वारे पोर्शन में पुछा वेंदा आहिनि। थैंक यू सो मच।